कविता जो नालो है एमजी रोड। सफ़ेद सुफ़े ते मां गांधीअ जी हिकु तस्वीर ठाहियमि। उन जे साम्हूं हिकु साफ़ सुथरो रस्तो विछायो ऐं नालो ॾिनो एमजी रोड। हिकु ॼणे सुझाव ॾिनो त नयूं नयूं कारियूं डोड़ाए चित्र में त सुहिणी लॻंदे तस्वीर। मूं फ्लाईओवर ठाही ऐं मेट्रो रेल बि ॾुकाई। ॿिए चयो पासे में दुकान खोलींदे जेकर त चित्रकारीअ में अमीरी झलकंदी। मूं इमारतूं ठाहियूं ऐं शॉपिंग मॉल खोलिया। टियों वराणियो रोज़ानियूं दुर्घटनाऊं ॾेखार त चित्र में हक़ीक़त नज़र ईंदड़। मूं हेलीकॉप्टर खे फुटपाथ ते केरायो। चौथें चयो त हिकु आंदोलन बि हलाए त तस्वीर ऐं समाज जो पहलू बि उभिरजी ईंदो। मूं भीड़ खे कठो कयो ऐं खेनि पथर ॾिना। नतीजे तौर गाॾियुनि खे बाहि लॻी, इमारतुनि जा कांच चकनाचूर थी विया, खून जूं नदियूं वहियूं। उन विच में साफ़ सुथरनि रस्तनि जी यादि सां व्याकुल थियो मन मुंहिंजो, जॾहिं त हिकु ॼणे अची कन में वराणियो, गांधीअ जे बदिरां छो न जेकर मुंहिंजी तस्वीर ठाहीं, मार्ग खे बि मुंहिंजो नालो ॾिजांइ ऐं मां तुंहिंजे चित्रकारीअ खे सरकारी सन्मान ॾियारींदुसि। थैंक यू।